जेको ईअं आम असां जियूं था, इहो जीवन त हिकिड़ो कमाइण, रोटी खाइण, ॿार ॼण, ॿारनि जी शादी, इहो जीवन सॼो मौत जे तरफ़ वठी थो वञे। ऐं इहो जीवन प्राय माण्हू सभु को जीवे थो। इन ही जीवन में पहिरीं ॻाल्हि त माण्हू इहो सोचे छॾे त कोई परमात्मा कोई ईअं मथे या कोई मंदिर या टिकाणे में न वेठो आहे। जेको जीवन तूं जीए थो, ये जेको गीत हुयो नामदेव जो गीत हो, करीमा रहीमा अल्लाह तू गनी, यानी इन में कोई भेद ना है, चाहे हिंदू हुजे, चाहे मुस्लिम हुजे, चाहे ईसाई हुजे, चाहे यहूदी हुजे, चाहे सिंधी हुजे, चाहे पंजाबी हुजे, माण्हू आहे और उन माण्हूअ में ही परमात्मा है। हाज़रा हजूर परमात्मा कोई मंदिर टिकाणे में ना है जेको माण्हू ईअं आम सम्झे थो। उहो जीवन जॾहिं तूं पाण ई सम्झंदे, जेको जीवन हिन जीवन में जेको महाजीवन, जॾहिं उनखे जीअंदे कोई उहो अलॻि सां जीवन बि न आहे। इन ही जीवन में हे जेको जीवन असां जीऊं था, बाक़ी हे जीवन त असांखे सिधो मौत ॾे वठी हलंदो। चाहे कोई बि कुझु कलेक्टर ठही वञे, चाहे प्रधानमंत्री ठही वञे, मुख्यमंत्री ठही वञे, चाहे केॾो बि इंजीनियर हुजे, कुझु बि हुजे, केॾो बि वॾो में वॾो माण्हू थी वञे, पर इहो जीवन मौत ॾे वठी वेंदो सभिनी खे। हिकु इन ही जीवन में हिकु जीवन अहिड़ो आहे जंहिंखे चइजे महाजीवन। ऐं इहो जीवन जंहिंखे चइबो आहे दुज चइबो आहे। ॿियो जीवन, हिकु जीवन ॾींदो आहे माउ ऐं पीउ, जेको हे जीवन असां जीऊं था। वरी ॿियो जीवन मिलंदो आहे हे जेको सत्संग ऐं गुरूअ जे द्वारा ॿियो जीवन मिलंदो आहे, जंहिंमें हिन जीवन में सॼो बेहोशी जो जीवन आहे। 5 ॻाल्हियूं हिकिड़ियूं ईंदियूं आहिनि जेके चवंदा आहिनि हिंसा, अहिंसा, अपरमाद, अचोर्य, अकाम। 5 अहिंसा, अपरिग्रह, अचोर्य, अकाम, अपरमाद। असां जियूं था हिंसा, परिग्रह, चोरी, कामना, परमाद जो जीवन। हिन जो अर्थ आहे ये जेको असां जीवन जियूं था, इहो सॼो बेहोशीअ में होश जो जीवन, होश जो जीवन ही महाजीवन। इते हे घर गृहस्थ में जेको माण्हू ईअं ई जिए थो सिर्फ़ु होश सां। परमात्मा कोई, मां बार बार सभिनी खे चवां, कोई परमात्मा ईअं असांजो मन संस्कारित आहे, कोई भॻवानु मंदर या टिकाणे में ओॾे वञी करे था। ऐं प्यास हर ॿार खे हूंदी आहे परमात्मा जे पाइण जी, पर असां जूं व्यवस्थाऊं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें ॿार खे ई उथंदे ई पहिरियों त चवंदुसि तूं सिंधी आहे, तूं हिंदू आहे, मुस्लमान घर में पैदा थियो, तूं मुस्लमान आहे, तूं ईसाई आहे, ऐं हे तुंहिंजो भॻवानु आहे। कहिड़ो? मंदिर, मूर्ति। हाणे ॿार खे जेकी प्यास उहा जगेसि बि, उनजी प्यास ई ख़तमु था करे सघूं पिया। हाणे तोखे इहा ख़बर आहे हिन मंदर में भॻवानु, तूं अनुभव कयो आहे? इहो माउ पीउ न पाण अनुभव कयो आहे, न उनजे पीउ अनुभव कयो आहे, वरी पंहिंजे ॿार खे बि उहो ई ॾिए थो। उहो ई जीवन माण्हू जी करे बसि मौत ॾे वञे थो पियो। वरी ॿियो जनम, वरी ॿियो जनम, वरी ॿियो जनम।
जैसा कुछ थे ही कान। तो इन ही जीवन में परमात्मा छा है? परमात्मा ही सब आ। परमात्मा कोई मूर्ति वूर्ति काने का, परमात्मा ही सब आ। ये तू जीअं ही उन में तो परमात्मा में, इनके चइजे महाजीवन। तुंहिंजो घर मंदिर आ, तुंहिंजो दुकान मंदिर आ, इन ही जीवन के पलटाए भगवता जीवन जॾहिं तू जीअण लॻंदे, पोइ थी असली महाजीवन जी ख़बर, ऐं पोइ थी असली परमात्मा जी ख़बर। परमात्मा जी जंहिं ख़बर पवंदे त तुंहिंजे पंहिंजे अंदर मां ही पवंदे। जेको असां हिंसक जीवन जियूं था, निंड में जियूं था पिया, आहियूं हिंसक अंदरूं, ॿाहिरों अहिंसा जो मुखोटो लॻायो आहे। हिंसा चइबो आहे कंहिंखे ॾुखाइणु। माण्हू चए थो मां अहिंसक आहियां, पर आहे असांजे अंदर में हिंसा। हिंसा कीअं? घर में असांजो वहिंवार कीअं थो हले पियो? घर जे भातियुनि में परमात्मा आहे। जे तुंहिंजे अंदर में अहिंसा अची वञे, जे कंहिंजी दिलि न ॾुखे। जीअं फरीदे चयो आहे, बेशक मस्जिद मंदिर तोड़ो। अॼु खां यादि कयो, 71 में फिल्म आई, बॉबी जंहिंजो नालो हुयो, राज कपूर ठाही हुई। 71, जंहिंखे हाणे 39 साल थी विया। बुल्ले शाह हिकु पैगंबर आहे, उनजो ई सलोक आहे। ऐं सचो उन खेल में चई, पूरे हिंदुस्तान में फैलियो इहो, सभिनी खे ख़बर हूंदी। हिकिड़ो गानो ठहियो, बेशक मस्जिद मंदिर तोड़ो। ईंदो आयो न गानो यादि? बेशक मस्जिद मंदिर तोड़ो, पर किसी का प्यार भरा दिल न तोड़ो, क्योंकि इस दिल में है दिलबर रहता। किसमें? इसमें। और तुम बोले तो मूर्तिन में, मंदिरन में, तीर्थन में, कंहिं आकाश में उड़े तो कोले पियो। बाक़ी असली महाजीवन इन ही जीवन में थी। हे जीवन मां चवां, तोखे ख़बर पइजी वञे, तूं वहिंवार ई तुंहिंजो मटिजी वेंदी। हे संतनि महापुरुषनि जो वहिंवार ई, जॾहिं उन्हनि खे ख़बर पई, गुरु नानक खे, कबीर, रविदास खे, हे ज्ञान पंडिताईअ जो ज्ञान न आहे, हे अंतरनि मंत्रनि जो ज्ञान न आहे, हे मूर्तियुनि जो ज्ञान न आहे। जंहिंखे चइजो वास्तविक यथार्थ जीअं आहे तीअं। मां ईअं नथो चवां त सिर्फ़ु मुंहुं में आया, मां त चवां थो तुंहिंजे पुटु, तुंहिंजी माउ, तुंहिंजी ज़ाल, तुंहिंजो पीउ, हे सभु हिक जो ई खेल थी। जीअं तूं सुपिने में ॾिसंदो तूं आं, केॾी भीड़ ॾिसंदो आहे। सुपिने में वहिंवार कंदो आहे, भीड़ ॾिसंदो आहे, पर केरु ॾिसंदो आहे? तूं ॾिसंदो आहे। तुंहिंजे ई अंदर में मन तोखे ॾेखारींदो आहे, सभु उन में तूं ई आं। लेखक भी तूं आं, गीतकार भी तूं आं, संगीतकार भी तूं आं, सभु तूं आं। कंहिंखे सुपिनो ईंदो आहे विराट जो, उहो काॾों ईंदो अथसि, अकेलो पाण ॾिसंदो आहे न। तीअं हे बि थी, हिक जो ई खेल थी। तूं हिकु पाण सुपिने में सभु ॾिसी सघंदो आहे, त हे जेको आहे इहो बि तुंहिंजो पंहिंजो मन जो खेल थी। बाक़ी हे संसार पूरो जेको तोखे नज़र अचे थो, आहे सॼो परछेपण कंहिंजो? परमात्मा जो। अगरि इनखे सम्झी तूं महाजीवन खे सम्झंदी। पर हिन में इहे जेके 5 ॻाल्हियूं चई मैं, इहे पंहिंजो पाण धीरे धीरे छुटंदियूं वेंदे। कहिड़ी? हिंसा न थींदे। पोइ जेके असांखां हिंसा थिए थी, हिंसा कीअं?
ॿिए खे कष्ट। परिग्रह, परिग्रह चइबो आहे जेको धन संपत्ति में जेको असां इहो ॿाहिरियों वहिंवार कयूं था, इहो वहिंवार आहे ॿाहिरियों पर हिते खणी आया। परिग्रह चइबो आहे पर खे अंदरि ग्रह करणु, पोइ सॼो ॾींहुं तुंहिंजो मन पियो उन में हलंदी। इहो वहिंवार आहे। पैसा आहिनि, पैसा ॿाहिरीं शइ आहे। हिकिड़ी ॻाल्हि यादि करे छॾिजांइ, जेकी ॿाहिरीं शइ आहे उहा तोसां साण न हूंदई, ऐं जेकी असली शइ आहे परमात्मा, उहो बिल्कुलु तोसां साण आहे, चाहे जीअरे चाहे मोए। मोए उहो ई आहे। मरंदे उनखे ॼाणींदे त पोइ शरीर जो मौत आहे, तुंहिंजो मौत आहे ई न। पोइ शरीर जो मौत आहे, तूं चवंदे मुंहिंजो मौत ई न आहे। जे उनखे ॼाणींदे महाजीवन खे। बाक़ी जेकी शइ धन आहे, यश आहे, परिवार आहे, इहे सभु हलंदी कुझु साण, हलंदी कुझु बि तूं खण, अरबपति थी वञ, हलंदे साण। साथ न चाले बिल मजन, बिखिया सगली शार। बिखिया चइबो वासनाऊं, इच्छाऊं, शार यानी छॾ। साथ न चले बिन भजन, भजन यानी उनजी यादि, उनजी यादि। ईअं राम 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 न, उनजी यादि। ये सभु उहो ई आहे, इहा उनजी यादि। बता ईअं सोची मां राम 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 थो चवां त इहो मां भॼन थो कयां, इहो भॼन न आहे, इहो भॼन न आहे। तूं राम राम चवंदी, इहो अखर चवंदे छा थी वेंदो? राम खे जीव। तुंहिंजी पीउ में राम आहे, तुंहिंजी माउ में राम आहे, तुंहिंजी ज़ाल में राम आहे, तुंहिंजे पुट में, धीउ में, सभिनी में राम आहे। इहो जीव मां जेको बि कयां थो, धंधो कयां थो, उन राम जे लाइ धंधो कयां थो। जेको मां कमाईंदुसि, मुंहिंजो पीउ खाईंदो, मुंहिंजी माउ खाईंदी, इन में राम आहे। पोइ तुंहिंजो दुकानु मंदरु थी वेंदी। पोइ तुंहिंजो दुकानु न आहे, मंदरु आहे। मां चवां मर्दनि जो मंदरु दुकानु आहे, ज़ाइफ़ुनि जो मंदरु घरु आहे। जेको बि ज़ाइफ़ा करे थी, रोटी करे, बासण मले, चाहे कुझु बि करे, डस्टिंग करे, कुझु बि करे, पोइ हुनजी उहा पूजा आहे। तव्हां पूजा सम्झंदा आहियो कोई लोटो खणी करे किथे मंदरु टिकाणे में पूजा करे अचो? अरे जंहिं ॼातो आहे उन्हनि चयो आहे पूॼे को पथर, पूॼे को यानी केॾा बि, पूॼे को पथर। हे वेदनि जो स्वामी साहिब जा सलोक, जंहिंखे अनुभूति थी परमात्मा जी। उन चई पूॼे को यानी केॾा बि तूं पथर पूज, चरिया। हिन चेतन खे छॾे, हे चेतन हिते परमात्मा आहे। जेको खाए थो, हले थो, उहो आहे त शिव आहे। इहो निकिरी वियो। हाणे असांजो प्रेम बि उन सां आहे। शेवाराम जी घरवारी शरीर सां प्रेम न आहे, उन सां आहे। जेको शिव उन में हुयो, पोइ शव थियो, उहो निकिरी वियो, त पोइ रखे घर में कोई? उन ई ॾींहुं उन जो श्रद्धा करे अचूं पिया। यानी प्रेम कंहिंसां हुयो? शिव सां। शव आहे पोइ इन ई, इहो ई शिव आहे। चेतन इन खे थो चवे पूॼे को पथर, को यानी केॾा बि, चरिया। चेतन खे छॾे, हिन चेतन खे छॾे पथर थो पूॼे पियो। पूॼे को पथर चरिया, चेतन खे छॾे जंहिं सभई साधन सिद्ध कया। इन ई चेतन सभु साधन सिद्ध कया आहिनि। जंहिं सभु साधन सिद्ध कया, स्वामी चर अचर व्यापक अथई विश्व में। पूॼे को पथर चरिया, चेतन खे छॾे जंहिं सभई साधन सिद्ध कया। तंहिंजी कर नज़र स्वामी चर अचर व्यापक अथई विश्व में। हिन विश्व में उहो परमात्मा हिकु, सभिनी में हिकु व्यापक आहे। कबीर बि चयो पत्थर पूॼे हरि मिले। जे पत्थर खे पूॼण सां असांखे हरि मिले त मैं पूजूं पहाड़। पोइ त मां उन पहाड़ खे वञी पूॼां जंहिंमां पत्थर निकिरनि था। तव्हां से तो चाकी भली
चाकी चइबा चक्की जैसा अटो पी करे खाऊं था, तां से तो चाकी भली जो पीस खाए संसार, जो संसार पी करे अटो खाए तो। मां अॼो को सत्संग महाजीवन जे मथों, इन ही जीवन में महाजीवन छिपियल थी। इते ही हाणे ही तू उन महाजीवन में वञी सघे थो। बाक़ी जेको तू जीवन है पैसा कमाइण, रोटी खाइण, शादी करण, ॿार पैदा करे उन्हनि खे पाणाइण, इहो सॼो मौत ॾे वठी हलंदी। उहो महाजीवन परमात्मा ॾे वठी हलंदी। ये जेको भी गुरु नानक हुजे, चाहे कबीर हुजे, रवदास हुजे, मीरा हुजे, चाहे बुल्ला शाह हुजे, ये जेके भी, चाहे कृष्ण हुजे, चाहे राम हुजे, जेके भी इन महाजीवन के पास असां जहिड़ा इंसान हुया, उहे भी असां जहिड़ा इंसान आ। मतां ईअं सोचो कृष्ण कोई जेतिरो कृष्ण में चेतना ओतिरो ई तो में आ। इन पंहिंजे जीवन में महाजीवन के पातई। गुरु नानक महाजीवन के पातई। त अॼु ॾींहं ताईं उनखे यादि कयो था। कंहिं टाटा बिरला खे यादि कंदासीं, कंहिं अरबपति हुजे, खरबपति हुजे, कोई एंड्रू कार हुजे, चाहे बिल गेट्स हुजे, चाहे कहिड़ा बि मां ॿुधंदो आहियां नाला जेके विश्व जा वॾा में वॾा मरंदा, कुझु बि न। हो मुआ अमर नालो रहियो तन जो, हलिया जे जग में निवेड़त सां, रहन था याद से हर दम, रखियो जिन प्रेम भगवत सां। ॾिसी दुख कीन के दरिया कुसण वेले, जिना कुड़े क्या साम्हूं मौत आयनि खिलंदा पा वञनि। बाक़ी आम माण्हू अचे भी रोई थो, मरे भी रोई थो। हो अचे रोई थो ऐं वञे खिली थो, छो जो हिन जीवन में महाजीवन पाए थो वञे। वञे खिली थो पियो। सॼी दुनिया ईंदी रोअंदी आहे, वेंदी रोअंदी आहे, त के विरला हूंदा आहिनि, छा चवंदा आहिनि, जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी मौत, महबूबा है अपने साथ लेकर जाएगी, मर के जीने की अदा जो दुनिया को सिखलाएगा। वो मुकद्दर का सिकंदर, वो मुकद्दर का सिकंदर, जाने मन कहलाएगा। रोते हुए सब आते हैं, केर भी हुए सब रोते हुए आते हैं, क्योंकि माँ को भी दर्द होता है, बच्ची को भी दर्द होता है। बच्चा रोता है, न रोए कि डॉक्टर उसको रुलवाता है थपथपी करके, रो, और सभी रो के आते हैं। लेकिन मरते हैं तो रोते हुए मरते हैं, उसी जीवन में जिए। और महाजीवन में आते रोते हैं। कबीर जब तुम पैदा हुआ जग हंसा तुम रोए। मां त चुम हर कोई ॿार रोंदो आहे, जग हंसंदो आहे। असांजे घर में ॿार ॼा हुआ, पर ॿार रोंदो आहे। पर ऐसी करनी कर चलो, उस महाजीवन को पाओ। तुम हंसो, तुम हंसो, ये जग रोए। तुम हंसो, जग रोए। हाणे संत जेॾीमहिल चोलो छॾनि पिया, माण्हू रोअनि पिया। ॾिसी दुख कीन के दरिया
कुसण वेले जी ना कुड़किया रोए थी खल्क अॼु तिन लाइ ॾिना जिन सिर शहादत सां। माण्हू रोअंदा आहिनि। हिकिड़ो भाई हुयो, वरी मुंहिंजो सत्संग ॿुधाई, मां चयुमि तूं खिल ॿिया रोअनि। हिकिड़ो छा थो चए पियो, उल्टो मतिलबु कढे, चई सां बि मां बि मरंदोमांइ, ॾिसजांइ माण्हू रोअंदे, तोखे ॾिसी करे छो रोअंदा, छो रोअंदा तोखे ॾिसी करे, चई साईं रोअंदे। छो? चई सभिनि जा पैसा आहिनि माॾे, कंहिंजा 20 लख, कंहिंजा 15 लख, वीसियूं ॿीसियुनि जा सभिनि जा पैसा खाधा आहिनि, मां ॾिसजांइ मरंदो सभु रोअंदे, मां हला नथो ॾे। हे वरी उल्टा मतिलबु। चई कंहिं कपिड़े वारे जा पैसा आहिनि, कंहिं किराणे वारे जा पैसा आहिनि, तूं चईं थो न ॿिया रोअंदा, ॾिसजांइ सभु रोअंदे, मां खिलंदो वेंदोमांइ, हला नथो ॾे। हे वरी उल्टा मतिलबु पियो कढे। हाणे कबीर रोए मरे वियो त माण्हू रोअनि पिया, पर कबीर मुस्कुराए पियो। इनखे चइजे महाजीवन, इनखे चइजे रोते हुए आते हैं सब। पोइ केतिरियूं स्त्रियूं, मथां चओ त भई पुरुष ई थी विया आहिनि, स्त्रियूं बि खोड़ स्त्रियूं जिन महाजीवन खे पातो। नाला मीरा त सभिनी में श्रेष्ठ, दया हुई, सहजो हुई, खोड़ हुयूं स्त्रियूं। बल्ली बाई हुई, मुसलमाननि में हुई स्त्री, लल्ला हुई, ऐं ॿी हिकिड़ी स्त्री हुई जंहिं परमात्मा खे महाजीवन में पातो। ही जीवन मिले बि उन जे लाइ थो। ऐं इहो बि सोचजांइ, हे जीवन तॾहिं साकार थींदे चाहे तूं हज़ारे करोड़े जन्म वठ, पर जेसि ताईं तूं पंहिंजे महाजीवन खे न पातो आहे। हिन ई जीवन में, हिन ई जीवन जेको असां जियूं था, इन जीवन खे ई पा। माण्हू हिकिड़ो प्रश्न, जीवन जो लक्ष्य छा आहे? पोइ माण्हू चवंदा आहिनि भॻवान खे पाइणु। इहो त दार्शनिक अर्थ आहे, इहो त ॿार खां बि पुछंदो, चवंदो भॻवान, हाणे भॻवान कोई माण्हू आहे वञी भाकी पायूंसि, अहिड़ो भॻवान कोई आहे ई कान। भॻवान खे पाइणु, जीवन खे पाइण ई भॻवान। हे जीवन में माण्हू दुखी परेशान, हे जीवन जीअण आहे। इहो जीवन आहे परमात्मा थी जीवन, ये सॼो जीवन तुंहिंजो परमात्मा थी। तूं उन ॻाल्हि खे सम्झ, ॾिस परमात्मा छा आहे। इहो ई व्यापक थी, ख़ालिक, ख़ल्क, ख़ल्क में ख़ालिक, ख़ालिक परमात्मा, ख़ल्क जीवन, ख़ल्क में ख़ालिक, पूर रहियो सर्ब ठाही। उहो हिकु, उहो हिकु। पोइ वरी चवंदो इहो हिकु सभिनी में कीअं आहे? इहो ई त ॼाणणो आहे हिकु सभिनी में कीअं आहे। गुरु नानक ॼातो, उन चयो आदेश तिसी आदेश आद अनिल अनाहद जुग जुग एको वेस। हाणे हिन जो अर्थ तव्हां जप साहिब त खोड़ ॿुधो हूंदो, हिन जो अर्थ इहो ई थी, आदेश प्रणाम, उनखे प्रणाम, आदेश तिसे आदेश, उनखे ई प्रणाम, उनखे प्रणाम। आद आद खां वठी आद अनिल अनाद जुगनि जुगनि खां हिक ई वेस में, हिक ई वेस में, जेको गुरु नानक चयो एक ओंकार, ये गुरु नानक जी उंगली, एक ओंकार यानी हिकु ई परमात्मा, सभ में व्यापक, उहो शिव रूप, उहो आहे त परमात्मा आहे, उहो नाहे त शव आहे। हे जॻह असां बणिया वेठा आहियूं, हे ॻाल्हाए थो, हे बणियो वेठो आहे। अगरि इहो शिव निकिरी वञे त हीउ शव आहे, मिटी।